होॾां जा दॿा होॾे होॾां जा दॿा होॾे हाणे वोट हिननि खे माण्हुनि ॾिनो ई कोन्हे ख़ुदा जो कसम आहे तव्हां मूंखां पुछो हाणे जे हिननि रिज़ल्ट मुंहिंजा गुम कया वरी हुननि ॿिया रिज़ल्ट ॾेई असां किरियासीं हो चढ़ी आहे कहिड़ो कानून आहे असांखे वोट कराया पर असांजी क़िस्मत खां फिटल आहे वरी 5 साल असां सम्झी पोइ ते हलिया विया सिंध अंदरि हेलोकी इलेक्शन में इहा तमामु बहितरीन रिवायत पई आहे त हाराइल ॼाणियल उमेदवार बि वोटर्स जा थोरा मञण लाइ वटनि ॿीहर वञी रहिया आहिनि खटण हाराइण क़िस्मत जी ॻाल्हि आहे ॿियनि वांगुरु हू बि इलेक्शन बाद वोटर्स वटि लड़ी वञी संदन शुक्रियो अदा करे पियो पुछियोसीं भाऊ भला इलेक्शन में अव्हां खे अवाम केतिरी मोट ॾिनी हाराइण जो सबबु त ॿुधायो हे धांधली न आहे ॿियो छा आहे पूरी सिंध में धांधली थी आहे मूं ग़रीब सां बि थी आहे असांखे मोट हेतिरी मिली जो असीं बाक़ाइदे चढ़िया वेठासीं असां खटियल आहियूं पुछियोसीं त भाऊ भला फारम 47 वरितव या न सवाल जो जवाबु ॾियण बदिरां उल्टंदो असांखां ई सवाल करणु लॻो त अञा कोन वरितो आहे पर तव्हां ॿुधायो त वठूं न वठूं छा सॼी सिंध त छा सॼे पाकिस्तान में अपोज़िशन उमेदवार दाहूं पिया कनि त संदन रिज़ल्ट चेंज कई वई आहे पर भाऊ विघा साहब हिन मोलाईअ खे त रिज़ल्ट ई नथा ॾियनि मुरागी मुंहिंजी रिज़ल्ट ई न आहे छो भला ठीकु आहे हिन धांधली कई आहे त हाणे हिकु मूं सां न कयूं हितां जा आज़ाद आहे उन्हनि खे बि पोइते कयूं ॿिया हुया दोस्त उन्हनि खे पोइते कयूं मूं ग़रीब खे मुरागी मुंहिंजी रिज़ल्ट ई न आहे छो भला पर भाऊ पसंद साहब चवनि छा था चयूं बाबा तूं किरियल आहीं छो किरियल आहे हिकिड़ो वोट ते ॾसियो ही आहे पसंद उर्फ़ पाको मंगराड़ जो ही वासी हिन जवान पंहिंजो जमहूरी हक़ इस्तेमालु कंदे फारम भरायो इलेक्शन में बि बीठो पर हाणे लही नथो ही संदसि लेखे अञा ताईं इलेक्शन में बीठल आहे छाकाणि त खेसि अञा ताईं रिज़ल्ट ई नथी मिले पुछियोसीं त भाऊ भला अव्हां जी छा कैलकुलेशन आहे त अव्हां खे घणा वोट मिलिया हूंदा अंदाज़ो मां ॾिठी ॻाल्हि कयां त 25 खां 30,000 ते खणी वियो चवनि था त वॾेरनि इलेक्शन ते अरबें रुपया लुटाए छॾिया अव्हां केतिरो ख़र्च कयो साईं इलेक्शन में मुंहिंजो ख़र्च थियो तक़रीबन 1.5 लख खां प्लस ऐं वॾेरनि एॾो पैसो आंदो किथां जो पैसो पाणीअ वांगुरु पिया वहायूं वॾेरनि त बाबा कंहिं रक्षा खपाया कंहिं वेनू खपायूं कंहिं छा प्लाट खपायो बसि उहे बि मूं जहिड़ा थी भला भाऊ पसंद हाणे अव्हां छा लाहे अमल जोड़ियो आहे अॻिते लाइ हाणे माल किथां आणींदा हाणे लॻा पिया आहियूं इन सिलसिले में त ॿधी करे अचो त किथे कंहिं वाट ते हली धरणो आणो असां सां हर चकर में इहो वैल छो थो थिए ईअं न कयो ख़ुदा कहिड़ी हुकूमत आहे 5 साल हिन खां असां खपा हुयासीं वरी बि ॾातू पंहिंजे रांदि जा साॻा सिंह सुञाण साॻी हुकूमत साॻा माण्हू असांखे जीअण जंजाल करे छॾींदा भाऊ पसंद वॾेरनि जूं हेॾियूं रिज़ल्टूं हेॾा जशन हेॾियूं रैलियूं अव्हां जो तजुर्बो छा थो चवे एॾा वोट हिननि खे मिलिया किथां सर मुंहिंजो तजुर्बो इहा त हिननि खे किथां बि रेस्पेस न मिली ऐं हे खचल बि न आहिनि इतबार कयो इहा ॻाल्हि पुछियोसीं त ही जेके नवां चूंडिजी आया आहिनि वॾेरा भला हाणे कुझु सुधारो कंदा हाणे जेतिरो सही 15 साल बेड़ो गर्क हाणे वेड़ा वीरान करे छॾींदा माण्हू जेतिरा साल हिननि लुटियो माल खे वरी बि साॻिया आया आहिनि त इहा कहिड़ी हुकूमत हलंदी ख़ुदा कुझु कंपनियुनि मां कुझु हेॾां कुझु होॾां माना हे आवाम जो जीअण जंजाल आहे 1000 रुपया दिहाड़ी मज़ूर कमाए थो उहो शाम जो वीचारो पोतड़ो छंडे कुल्हे ते थो रखे हाणे सुबुह जो पोइ जी टिकी आहे पैसा कोन पर भाऊ पसंद वॾेरा चवनि था असांखे अवाम मैंडेट ॾिनो आहे अव्हां खे छो थो साड़ थिए चढ़ियल न आहे वोटर में चढ़ियल न आहिनि साईं सची ॿुधायां वोट हिननि खे माण्हुनि ॾिनो ई कोन्हे ख़ुदा जो कसम आहे तव्हां मूंखां पुछो मां वर्कनि ते वेंदोसि माण्हू मुंहिंजी गाॾियुनि में चपड़ी पवंदा चवंदा तूं बि तोखे वोट ॾींदासीं हाणे जे हिननि रिज़ल्ट मुंहिंजा गुम कया वरी हुननि ॿिया रिज़ल्ट ॾेई असां किरियासीं
हो चढ़ी आहे कहिड़ो कानून आहे? वारनि जो पंहिंजो कानून आहे। भाईजान अवां इलेक्शन त न खटे सघियो, हाणे छा कंदव? सच पुछो, मूं 2-3 ढोल खपाया ऐं साईंखे चयो शरनायूं खपायूं, पोइ तॾहिं मां वञी वोटनि में बीठुसि। हाणे उहे शरनायूं किथे अचनि? मां रोज़ी खां हलियो वियुसि, वोटनि में बि किरी पियो। छो? मूंखे पंहिंजो रिज़ल्ट खपे बाबा। भाऊ पसंदर पाकू अवां जे चौधारी गिणग वॾेरा पुलिस साणनि गॾु वाठा अलॻि, अवां उन्हनि ख़िलाफ़ खुली मैदान ते निकिरी आया आहियो, अवां खे ख़ौफ़ नथो थिए? साईं डपु छाजो थिए? असां डपु आहे मुंहिंजे मालिक खां ॾियो, हिननि खां छो ॾिजो? कहिड़ो हाणे क़िस्मत जो कमु आहे, हिननि खां हार बर्दाश्त नथी थिए। साईं हे हाराए इतबार कयो। भाऊ पसंद ही वरी अची विया। हाणे सिंधी क़ौम जो छा थींदो? सिंधी खे पछाड़ियो मां सम्झा थो त जेरो पूरींदा, जेरो पुटनि जी पार्टी जो सिंधी सिंधियुनि खे त हे मारणु चाहिनि था न। को ग़रीब 2 वेला मानी न खाई सघे, को ग़रीब दवाउनि जे लाइ परेशान आहे, को ग़रीब कपिड़े लटे लाइ परेशान आहे। हाणे हे वरी साॻी मानी साॻ सां काॾे वञूं असां? भाऊ भला सची ॿुधायो, वोटनि में सिंधी माण्हुनि पीपी ख़िलाफ़ उमेदवारनि सां निभायो या पीपी वारनि जे कढियो? सिंधियुनि से अहिड़ो निभायो, तूं सच पुछी न। एतिरा वोट हिननि खे मिलिया, एतिरा होॾां जा दॿा होॾे, होॾां जा दॿा होॾे। हाणे कहर आहे, ज़ुल्म आहे, कहर आहे, इतबार कयो। ओ थोरो बीहो त असीं खिली वठूं, थोरो बीह त मां खिली वठां, एतिरो बि मां खिली वठ। ही ग़रीब मिसकीन पोरियत दरअसल अलामती उम्मीदवार आहे। हिन मोलाई वटि एतिरी दौलत किथां आई जो वॾेरनि साम्हूं इलेक्शन विढ़े, पर हा संदसि जुरत ऐं बहादुरीअ ते हू जस लहिणे। पसंद उर्फ़ पाकूअ सरकार, वॾी सरकार ऐं वॾेरनि खे आईनो ॾेखारियो आहे। ही ग़रीब मिसकीन 16 आना सच चई इहो साबित करे पियो त न सिंधी क़ौम हिननि वॾेरनि भोतारनि खां डिॼे थी ऐं न ई खेनि संदन ग़ुलामी क़बूल आहे।